या जिंदगी हमेशा जीना है। कई अड़ा जवान ॾिठासी जेके रस्तनि ते हलंदे हलंदे ओ तो टक लॻो एक्सीडेंट थिया पटीअ ते मरी विया। को पुछण वारो आहे कोन। अॼु जी दुनिया में रोज़ काती वहे पई थी। न को पीरीअ ते आ, न को जवानीअ ते आ, न को बचपन ते आ। मुंहिंजा अदा जे फिक्र करणो आ त तोखे अॼु करणो आ। हीअ दुनिया चंद घड़ियुनि जो महिमान आहे। सुभान अल्लाह। दुनिया दम गुजर थई अलै छा हयाती करी जे कीअं जे कर मता थी ममाती। सुभान अल्लाह। काॾे विया ओहे जिन कयूं बादशाहूं विया से कलर दे उहे कूंद कायूं उहे कूंद कायूं कफन रियन न्याऊं न को साण साथी करी जे कीअं जे कर मता थई ममाती। सुभान अल्लाह। वॾे शान वारा दिलावर मरी विया हदा मासतिन जा कब्र में गरी विया कब्र में गरी विया। अजल जी दुनिया में वही रोज़ काती करी जे कीअं जे कर मता थी ममाती। सुभान अल्लाह। जिंदगी जो को भरवसो न आहे। जिंदगी इन शइ जो नालो आहे जेका पंहिंजे प्रिय जे प्रचार में गुज़रे। मिटाई तो फरमाया हुज प्रियन वट या करो प्रियन संदी प्रचार इन बिनी गालिन खां धार शल कादिर न के करे। फरमाए तू सुते न सरंदी आए कर का प्रचार प्रिय जी विहामी वींद्याए पोखणा हणंदिया हथरा। अल्लाह जी ज़ाती बाबरकात जी बारगाह में तोखे मूंखे हाज़िर थियणो आहे। उन अल्लाह खे राज़ी करण जे लाइ उन मदीने जे मीर जी सुन्नत खे अपनाइणो पवंदो। मुस्तफ़ा जी शरीयत ते हलणो पवंदो। ये मस्तीअ में दुनिया जे चंद ॾींहंनि खे गुज़ारे तूं पंहिंजी क़ब्र ख़राब न कर। रब खे न ॾमरा। ये न थिए जो तुंहिंजे मथां मौत अचे त उन वक़्तु रब नाराज़ हुजे ऐं तुंहिंजे लाइ क़ब्र जो अज़ाब ऐं बाह त्या लॻी पई हुजे। मुंहिंजा अदा जे चाही तो त तुंहिंजी क़ब्र रोशन ऐं कुशादा थे मुस्तफ़ा करीम जे नूर सां मुनवर थे त पोइ महबूब जी सुन्नत सां प्यार करणो पवंदो। सुभान अल्लाह। आओ मुंहिंजा अदा जिन मुस्तफ़ा खे सुञातो हो उहा जंग जी जानवर हरणी बि मुस्तफ़ा जे वादे जो प्यास पई रखे। सुभान अल्लाह। कामल थिया उहो मारी इंतज़ार में हुयो। ये ओटो मंज़र ॾिठी छा ॾिठई मोहर में मादर पोयऊं बछड़ा वलर वठियो पे आई मारी इबरत मंझ पियो ॾिसी सासीअ जी सचाई। कलमो पढ़ी ही लफ्ज़ चयाई त ख़ल्क़ खुदा जी न करनी आ तोखे ज़मानत करनी आ। दाम में अजु दिलदार मोहम्मद दाम में अजु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करनी आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब जे सदके उन हरणीअ जो अचण ॾिसी शिकारीअ खे ईमान नसीब थियो। चई सोना